अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हामिदन व मुसल्लियन अम्मा बाद। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह तंहिंजो 6हों एपिसोड तव्हांखे साम्हूं पेश करे में अचे थो, जंहिंमें ई ज़िक्र थींदो जे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जेको पिंड तौहीद मथे उणटाणे न हुआ, बल्कि पीर परस्ती, क़बर परस्ती अने तक़लीद वग़ैरह जेको हलंदी पई हुई, माइत्रे अने ॾाॾे जो जेको दीन हो, मज़हब हो, मसलक हो, उन मथे उहा हुआ त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह पिंड खे हिदायत कीअं मिलई अने उहो पिंड तौहीद मथे अने सच्चे दीन मथे कीअं आया, तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि थींदी। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जरा पढ़ी फारिग थी अने पिंड जे इलाइक़े में आया। उणटाणे इलाइक़े में शिरक, बिदात, पीर परस्ती, क़बर परस्ती ने ई मड़े ॻाल्हियूं आम हुयूं। पर अल्लाह रब्बुल आलमीन जरा कंहिं इंसान खे हिदायत ॾियणु चाहे थो, अने ख़ासि करे जरा हिकिड़े इंसान जे ज़रिए सॼी क़ौम खे, सॼे इलाइक़े खे, सॼे मुल्क खे हिदायत ॾियणु चाहे थो, त अल्लाह ताला उन इंसान जो सीनो जेको आहे हक़ लाइ करे अने सच लाइ करे खोले छॾे थो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जो सीनो अने दिलि हक़ लाइ करे, सच लाइ करे, दीन लाइ करे ईअं खुलिया जे मौलाना के अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो ख़ूबसूरत बच्चो पुत्र अता कयईं, जंहिंजो नालो हनीफ़ या फारूक हो। ई ख़ूबसूरत बच्चो पुत्र जरा 19 महीने जो थियो त इंतकाल करे वियो। मौलाना के न मासूम बच्चे से, पिन जे जिगर जे टुकड़े से मोहब्बत हुई, उनसियत हुई, लगाव हो, प्यार हो। पिन जो नूरे नज़र अने लख़्ते जिगर जर मौलाना खां जुदा थी वियो तर मौलाना गमगीन थी विया। दुख, तकलीफ़, गम, परेशानी, मलाल ई ज़हन मथे, दिमाग़ मथे हावी थी विया। मौलाना आलिम दीन हुआ, पढ़ियल हुआ, लिखियल हुआ, समझदार हुआ, अक़लमंद हुआ। एतिरे वावेला न कयूं, बेसब्री न कयूं, सब्र जे अंदरि रही रही अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि कयूं, नमाज़ जो अने सब्र जो सहारो गिणो। पण पुत्र जी जुदाई तंहिंजो गम एतिरो वधारे हो, ई दुख एतिरो वॾो हो जे मौलाना हिन जी तबियत मथे गमे एतिरो कंट्रोल कंदा हुआ त पण कॾहिं क बेकाबू थी वेंदा हुआ। दुख में अने पुत्र जी यादि में, जुदाईअ में रुअंदा हुआ, अने सुकून जेको आहे, इत्मीनान जेको आहे ज़िंदगीअ मां उहो ग़ाइबु थी वियो हो। मौलाना जी इहा बेताबी, मौलाना जी इहा बेचैनी अने मौलाना जी तकलीफ़ ॾिसी करे अने मौलाना जे वालिद साहब उणटाणे मौलाना खे चयूं जे पुत्र, आउं ॾिसां थो जे तूं गमगीन आहीं, तुंहिंजो गम दूर नथो थिए, पुत्र तोखे नथो विसरे, त आउं तोखे हिकिड़ो ॾसु ॾियां थो जे वञ 7 ॾींहं जो तूं चिल्लो करे अचु। चिल्लो यानी 7 ॾींहं तूं हितां वञ, ॻोठनु वस्तीअनो वसंदीअनो नमो कंहिं बयाबान में, सुञ में, तन्हाईअ में, डूंगर में, उन जॻह मथे वेही करे अल्लाह खे यादि कर, अल्लाह जो ज़िक्र कर। 7 ॾींहं उते रहो त अल्लाह ताला तुंहिंजे गम खे हल्को करे छॾे। मौलाना पिन जे पीउ जी ॻाल्हि मञी करे कुला त उणटाणे मौलाना जा वालिद साहब हुआ, पीउ जेको हुआ ई मड़े तक़लीद में, पीर परस्तीअ में, क़बर परस्तीअ में, इन ॻाल्हि में ॿुॾल हुआ, इन रस्ते मथे हलंदा पिया हुआ। त मौलाना पिंड पण तौहीद मथे अञा कीन आया हुआ, त मौलाना पिण जे पीउ जी ॻाल्हि मञी करे रवाना थिया। मौलाना ॿेरो हिकिड़ो खुथा बि मौलाना जे पीउ रवानो कयईं, जंहिंजो नालो आमन सालार हो, जेको पुठिया मियाँ जी आमन सालार जे नाले से मशहूरु थियो, जेको ॾिनारा जो हो। खजूर थोड़ी का मौलाना बीड़ी खयों, पाणी खयों अने हल्को फुल्को खाधे जो सामान ॿेरो खणी अने मौलाना चिल्ला कशी करे ला करे डूंगर के सामा रवाना थी विया। चिल्ला कशी यानी चिल्लो करणो, 7 ॾींहं ते रहणो, तंहिंजूं 4 शर्तूं हुयूं। पहली शर्त इहा हुई जे
सॼो ॾींहुं जेको चिल्लो करिणो आहे ये रोज़े जी हालत में करिणो आहे। हिकिड़ो लीटो कढणो, उन लीटे में गोल दायरे जे अंदरि वेहणो अने रोज़े जी हालत में सॼो ॾींहुं वेहणो। ॿई शर्त इहा हुई, जे रोज़ो रखे लाइ करे जेको पाण सहरी कयूं था, इन सहरीअ लाइ करे 5 आङुरी में चावल चोखा जेको ई खणणा अने पोइ जेतिरा पण चोखा अचें 5 आङुरी में जेतिरा अचें ई चोखा मीठे वारे पाणीअ में रधे करे अने खणणा। पोइ टी शर्त इहा हुई, जे इफ़्तार जरा करिणो रोज़ो छोड़णो तेरा हिकिड़ी खजूर से रोज़ो छोड़णो। अने चौथी शर्त इहा हुई, जे रोज़ क़ुरान जी हिकिड़ी मंज़िल पूरी करणी, तिलावत करे दौर करे। क़ुरान में 7 मंज़िलूं आहिनि, त 7 ॾींहं जो चिल्लो, त 7 ॾींहं में 7 मंज़िलूं पूरियूं करणियूं, 7 ॾींहं में क़ुरान पूरो करिणो। ये 4 जेको आहे से चिल्ले जूं शर्तूं हुयूं। मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह इन 4 शर्तें मथे अमल कयूं पे, रोज़ाना क़ाइम माटे क़ुरान जी तिलावत कंदा हुआ। अने डूंगर में उन जॻह मथे विया हुआ जिते अॼु सिमरी ॻोठ है। सिमरी ॻोठ खावड़े नो उभरंदे पासे उगोले पासे तक़रीबन 8 थी 9 किलोमीटर हूंदो, 7 थी 8 किलोमीटर सिमरी वांड है ॻोठ है। उन जॻह मथे मौलाना अब्दुल पच्छमी विया हुआ। उन ॻोठ जे काछले आड़ मथे हिकिड़ी नदी है अने नदीअ जे काछले कपरे मथे उहा जॻह जेको आहे अॼु पण उते निशान थिया पिया आहिनि, उते पत्थर रखिया पिया आहिनि, उते उहा जाइ बनाई पई आहे जिते मौलाना अब्दुल पच्छमी वेही करे अने क़ुरान जो दौर कयो हो ने उते 7 ॾींहं चिल्लो कयो हो। मौलाना 6 ॾींहं उते गुज़ारे विया हुआ। 6 ॾींहं हो अने इन 6 ॾींहं में मौलाना बेरो जेको अहमद मियाँ जी अहमद सालार हो, नंढो कुथाबी हो, उहो मौलाना लाइ करे पाणी भरे अचींदो हो, कुंवारे वटां खीर गिनी अचींदो हो अने मौलाना पिण जी इबादत में मशगूल हुआ। हर तरफ़ कारा कारा पत्थर हुआ, डूंगर हो, सुञ हुई अने मौलाना जेको आहे उहो रोज़े जी हालत में रही करे क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ ऐं अल्लाह जी यादि में जेको आहे मशगूल रहंदा हुआ। त अल्लाह ताला जी रहमत खे जोश आयो, क़ुरान जा राज़ जेको आहे उहो मौलाना मथे खुलिया अने दिलि मथे जेको आहे हक़ ॻाल्हि उहो पुॼी वई। मौलाना फरमाईंदा हुआ, जे सीनो खुले ई कुरे की चवा जे उहो मुंहुं से थियो, जे दिलि में हिकिड़ो दर्द हो, तकलीफ़ हुई अने गम हो, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन टुटल दिलि के, गमगीन दिलि के अल्लाह ताला सुकून अता कयईं। मौलाना बयान कई था, जिन टाणे पढ़ी फारिग थी करे आया उन टाणे तौहीद मथे अने सचाईअ मथे न हुआ, तक़लीद में अने पीर परस्तीअ में, क़बर परस्तीअ में हुआ। पण अल्लाह ताला क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जेको सदा आहे उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं जेको आई उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बोल जेको आई मौलाना अब्दुल पच्छमी जे ज़हन में अने दिमाग़ में अल्लाह रब्बुल आलमीन लचाए बसाए छॾियईं। मौलाना अब्दुल पच्छमी बयान कई था, जे थियो ईअं जे 6 ॾींहं हो मौलाना क़ुरान जी तिलावत कयूं पे अने अॻिलो ॾींहुं 6 ॾींहुं हो क़ुरान जो दौर कंदे कंदे 6 मंज़िल में पुॻा अने क़ुरान करीम जी सूर ज़ुमुर मथे पुॻा। सूर ज़ुमुर जी 3 आयत, इन आयत मथे जरा पुॻा, उहा आयत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अला लिल्लाहिद दीनुल खालिस वल्लज़ीना इत्तखज़ू मिन दूनिही औलिया मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा इन्नल्लाह यहकुमु बैनहुम फ़ीमा हुम फ़ीहि यख्तलिफ़ून इन्नल्लाह ला यहदी मन हुवा कादिबुन कफ़्फ़ार। ई सूरत ज़ुमर जी आयत नंबर 39 है, सूरत नंबर 39 है अने आयत नंबर 3 है। इन आयत मथे जरा पुॻा जंहिंजो तर्जुमो ई है, जे ए सुणो सच्चो अने ख़ालिस दीन अल्लाह जो दीन है अने माण्हू अल्लाह खां सिवा जेको ॿिए खे औलिया बनाए लाथो आहियूं त उहो चवनि था असीं त इन जी इबादत अहिड़ा करे कयूं था जे असांखे अल्लाह खे उॾा करे छॾियईं। त सुनो, अल्लाह रब्बुल आलमीन
ई जंहिं ॻाल्हि में इख़्तिलाफ़ कयूं था, झगड़ा कयूं था, इन जो फ़ैसिलो अल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं कंदो। अने अहिड़े इंसान खे अल्लाह ताला हिदायत नथो ॾिए जेको इंसान कूड़ा अने नाशुक्रा हुए। इन आयत मथे जे मौलाना पुॻा अने पिंड जे मुआशिरे जो माहौल जो जाइज़ो गिणो तर ॾिठो जे क़ुर जी वाट हिकिड़े पासे आहे ऐं असीं ॿिए पासे वञूं पिया। क़ुर त ॾसे थो जे अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे पण न पुकारियो, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे पण पिंड जो कारसाज़ वली न बनायो। जेकी पण आखे तव्हांजो ताल्लुक़ जोड़णो हुए अल्लाह से जोड़ियो, अल्लाह खे राज़ी कयो। अने असांजे मुल्क जा माण्हू त कईं पीर खे, कईं वलीअ खे, कईं कबर खे, दरगाह खे पूॼी पिया। त उन ई टाणे ज़हन खुली वियो जे हाणे जेको ही आहे ई ग़लति आहे, इन वस्तु मां हथ कढी हाणे अल्लाह वारो थियणो आहे। छठो ॾींहुं हो ने अॻिलो ॾींहुं चिल्ले जो छहेलो ॾींहुं हो, हिकिड़ो ॾींहुं बाक़ी हो। मौलाना चिल्लो उतां ई ख़तमु कयूं अने पोइ लीटो जेको हो उन लीटे खे फिटाए तोड़े ॿाहिरि निकिरिया। उन ई टाणे मौलाना ॿियो जेको खुथा बि वियो हो, मियाँ जी आमन सालार जेको, उन पहिरीं चयाईं मौलाना हिकिड़ो ॾींहुं ऐं हिते रही वञो, भलाई कयो। अने अॼु ई जेको आहे चिल्लो तोड़ियो न, 7 ॾींहं जो आहे, सवारे 7 ॾींहुं छहेलो ॾींहुं आहे, पोइ पाण सवारे हलिया हलंदासीं। अॼु न वञो, अॼु जेकॾहिं वेंदा त हिकिड़ो तव्हांजो पे मूंखे विढ़ंदो जे अध विच मां कुला वरी आया। अने ॿियो मौलाना ई थींदो जे ई जेको पंहिंजा मोकिल रहिया, पंहिंजा जेको वली रहिया अने जेको ॿिया जिन शैतान वग़ैरह रहिया, ई पाण खे परेशान कंदा। अच्छा लगा हो तो कृपा वीडियो करे को लाइक ईअं न करिएगा कयो। और त चैनल को मौलाना कंहिंजी सब्सक्राइब ॻाल्हि न करिएगा। सुनो। तो इंशाल्लाह उन ई फिर टाणे मुलाकात होगी, मौलाना दुआ में याद उन रखिएगा। चिल्ले खे उतां अस्सलामु खटे रवाना अलैकुम व थिया। रहमतुल्लाहि व बरकातहू। अने वाट में जेको माण्हू मौलाना खे मिलिया ते उन पण इहा ॻाल्हि कयूं त मौलाना चिल्लो पूरो कयो, अध विच में न छॾियो, न त पीर पकड़ींदा अने बददुआ लॻंदी, पिट लॻंदी ऐं चरिया थी रहंदा। मौलाना कंहिंजी ॻाल्हि सोन अने हलिया आया खावड़े पुॻा। खावड़े में मियाँ जी आमद खत्री जेको मियाँ जी मोहम्मद तैयब खत्री जा वालिद साहब हुआ, पीउ हुआ, उन जी दुकान मथे आया तर ई विचई पुठिया जो टाइम हो। विचई पुठिया दुकान मथे आया तर मियाँ जी अहमद खत्री जेको आहे ई झूना किताबनि जा पना, उहो टुटल फुटल पना मणे भेरा करे अने ॾटण विया ते, उन पने खे दफ़न करण विया ते। तर मौलाना पुछियो जे मौलाना ई पना केॾा खणिया वञो? तर उन मियाँ जी आमद खत्री चई जे आऊं इन पने खे दफ़न करण वञा थो। तर मौलाना पुछियो जे ॿियो त ठीकु, ई पना त झूना रहिया, भले दफ़न कर, पण इन में हिकिड़ी नई किताब रही, इहा नई किताब जेको आहे कुला तो दफ़न कई। तर मियाँ जी आमद खत्री जेको उनटाणे पिंड पण मुक़लिद हुआ, पीर परस्त ने कबर परस्त हुआ, तौहीद वारा न हुआ। उन चयो जे पुत्र हीअ जेको किताब आहे इहा हिकिड़े वहाबीअ जी गैर मुक़लिद जी किताब आहे, इन किताब खे न पढ़िजे। एतिरे लाइ करे इन किताब खे आऊं दफ़न कयां थो। हीअ किताब शाह इस्माइल जी आहे अने किताब जो नालो हो तक़वियतुल ईमान। तक़वियतुल ईमान किताब जो नालो हो। त उन किताब खे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी खणी गिणो अने चयो काका हीअ किताब जेको रही इन खे दफ़न न कयो, किताब ऐं मूंखे ॾेई ॾियो। तर मियाँ जी आमद खत्री डिग सम्झाइनि जे पुत्र हीअ किताब न पढ़, हीअ किताब तोखे गुमराह करे छॾींदी। पर मौलाना उहो किताब खोलियो जेको शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह जी किताब है तक़वियतुल ईमान। किताब जरा खोलियो त निहारियो अल्लाह ताला जो एहसान कीअं थिए थो, अल्लाह के कमु गिणणो हुए त अल्लाह माण्हू कीअं तयारु करे थो। किताब खोलियो त उहा ज आयत साम्हूं खुलई जेको आयत मौलाना पढ़ी सिमरी वटां रवाना थिया हुआ। सूरह ज़ुमर जी आयत नंबर 3, अला लिल्लाहि दीनुल ख़ालिस, सुनो सचो अने ख़ालिस दीन अल्लाह जो दीन है। अने ऊज मान्या ने मफ़हूम ने ऊज तर्जुमो जेको मौलाना पिन जी रीति हुआ सम्झी आया पे, ऊज इन किताब में लिखियो पियो हो। फिर उन ई टाणे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चयो मियाँ जी मोहम्मद तैयब खत्री के जे काका हेसि ताईं त आउं हिकिड़ो ज होसि, पर हाणे मूंखे हिकिड़ो गवाह मिली वियो आहे, हिकिड़ो मूंखे मुंहिंजो साथी मिली वियो आहे, उहो साथी मुंहिंजो ही किताब है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।